ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم تسليما كثيرا أبدا. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أبرئ نفسي إن النفس لأمارة بالسوء إلا ما رحم ربي إن ربي غفور رحيم. آمنت بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. इजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं कदर वाले जानते हैं इज्ज शान अहल बैत और तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तो है आईने नूर तेरा सब घराना नूर का. मुझा दोस्तों अजीजो तमाम साज इन बाबरकत महफिल में जेका हाफिज हबीबुल्लाह जे ईसाले सवाब जे लाइ मुनक़िद कई वई आहे तव्हां असां इन में शरीक आहियूं. का महफिल कहिड़ी तरह सां थींदी आहे का महफिल कहिड़ी तरह सां थींदी आहे पर हीअ जेका महफिल आहे अल्लाह ऐं उन जे रसूल खे राज़ी करण लाइ मुनक़िद कई वई आहे. सभु चओ सुभान अल्लाह. इन महफिल में अचण वारो खुश नसीब वेहण वारो खुश नसीब ॿुधण वारो खुश नसीब ऐं जे लाइ कई वई आहे उनखे ईसाले सवाब यानी हे जेको असां ॻाल्हायूं था जेको ताम आहे जेको क़ुरान करीम जा ख़त्म आहिनि सभ जो सवाब उनखे क़ब्र में पहुचे थो. सभु चओ सुभान अल्लाह. हाणे मूंसां हिकु दफ़ो सलात सबोरी पढ़ायो त ख़बर पए त जमात में केतिरी चुस्ती आहे. सभु गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हबीब अल्लाह. अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत कुरानी मजीद फुरकानी हमीद में इरशाद फरमायो वमा उबर्रिउ नफ्सी
इन्नन नफ्स लअम्मारतुन बिस्सूइ इल्ला मा रहिम रब्बी इन्न रब्बी गफूरुर रहीम। जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला कुरान मजीद में बेहद इरशाद फरमायो क़द अफ़लह मन तज़क्का। अल्लाह फरमायो तहकीक जे पंहिंजे नफ्स जो तज़कियो कयो उहो कामयाब तो असा जो खुलियल दुश्मन शैतान अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो त इंसान अवा जो खुलियल कदरो दुश्मन शैतान सिर्फ हिकिड़ो शैतान असा जो दुश्मन कोन्हे को हिकिड़ी ॿी बि शइ जेके नफ्स सॼो वेंदो इहो बि तव्हां असांजो खुलियल दुश्मन इन खां बि असांखे बचणो इनखे बि पंहिंजे तरीक़े सां हलाइणो नेक कमन में हलाईंदासीं त असांजे नफ्स जे लाइ मौत हूंदो पर जेकॾहिं गुनाह जा कम कंदासीं असांजो नफ्स जवान हूंदो। अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में टे ॻाल्हियूं बयान कयूं हिकिड़ो बयान थियो त नफ्स अम्मारा ॿियो बयान थियो नफ्स लवामा टियों बयान थियो नफ्स मुतमइन्ना ये टई कुरान करीम में बयान आया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पहिरियां जेको हुकुम फरमायो इन्नन नफ्स लअम्मारतुन बिस्सूइ। अल्लाह ताला फरमायो बेशक जेको नफ्स इहो बुराईअ जो हुकुम कंदड़ इल्ला मा रहिम रब्बी पर जंहिंजे मथां मुंहिंजे रब जी बाज ऐं करम उहो इन नफ्स खां आज़ाद उहो नफ्स जे कंट्रोल खां ॿाहिरि नफ्स उन जे काबूअ में तो असांखे बि घुरिजे त उन रब करीम जे तुंहिंजे असांजे मथां बाज हुजे रब खां दुआ घुरंदा कयूं सचो सुभान अल्लाह। ओ बाज भरिया रब बानन ते ओ बाज भरिया रब बानन ते तुझे कावड़ की ठही सघंदे ओ करीम असांजो हुआ चमड़ी हिक चिणे गॾु कान सही सघंदे ओ बाज भरिया रब बान ते। अल्लाह ताला नफ्से अम्मारा जो कुरान मजीद में दस ॾिनो इहो नफ्से अम्मारा जेको गुनाह जे तरफ़ असांखे मुंतकिल कंदो गुनाह जे तरफ़ असां वेंदा उहो नफ्से अम्मारा चवंदो गुनाह कर को मसलो कोन्हे अम्मारा जो मक़सद इहो त इहो नफ्स हुकुम कंदो गुनाह कर बदकार कर नाफरमानी कर अल्लाह ताला जी नाफरमानी कर अल्लाह जे हदनि खे औराग इहो जेको नफ्स इहो हुकुम कंदो को मसलो कोन्हे को तूं इन तरफ़ हलियो वञ गुनाह जे तरफ़ हलियो वञ पर रब करीम जी जंहिंजे मथां बाज हूंदी रब जी जंहिंजे मथां महिरबानी हूंदी त हुनजो बेड़ो पार हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात में नफ्स जी गाल कई अल्लाह ताला कुरान मजीद में 29 पारे में सूरह क़यामा में इरशाद फरमायो ला उक़सिमु बियौमिल क़ियामा वला उक़सिमु बिन्नफ्सिल लव्वामा अयहसबुल इंसानु अल्लन नजमअ इज़ामहा बला क़ादिरीन अला अन नसव्विय बनानहा। अल्लाह ताला फरमायो कसम मूंखे क़यामत जे दिहाड़े जो कहिड़े दिहाड़े जो क़यामत जे दिहाड़े जो तो असांखे घुरिजे त क़यामत जे लाइ बि कुझु गॾु कयूं जॾहिं ग़फ़लत उथी जाग जानी दुनिया थई तारे फानी सचो सुभान अल्लाह जॾहिं ग़फ़लत उथी जाग जानी दुनिया थई तारे फानी वया काॾे ख़ुदा जंहिं सदायो ते पंहिंजे पाण खे त न पगायो रही खानन
सदीका न खानी दुनिया थे दार फानी डरा सुभान अल्लाह तो साहित्य आया हूँ लेकिन जहान के छदीदा से अल्लाह ताला जी जात बाबरकात इन कुरान करीम जे न सूरत मुबारका में नफ्स लव्वामा जी गाल कया एक नफ्स अम्मारा यो नफ्स लव्वामा जरे गुनाह थी हुई दुआ गुनाह का बाद में अंदरों अंदर मलामत थी दिया तो छा करे विदे ए केड़ी खता करे विदे केड़े न गुनाहगार थी वे छो गुनाह कई आने नफ्स लव्वामा मलामत दुआ इन्हें न करे हा इन्हें न करे हा तो तुझे ला भलो हो यो आहे नफ्से लव्वामा पर अल्लाह तबारक व तआला अगते नफ्से मुतमइन्ना जी गाल कया अल्लाह कुरान करीम में इरशाद फरमाया यक़ूल या लैतनी क़द्दमतु लिहयाती फयौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद वला यूसिक़ु वसाक़हु अहद या अय्युहा अन्नफ्सु मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी रादियतन मर्दिय्या फदखुली फी इबादी वदखुली जन्नती अल्लाह ताला जी जात बाबरकात थे नफ्से मुतमइन्ना जी गाल कया जिन्हें तो असा काई बेइबादत कता हुआ तो असा जी दिल मुतमइन थी दिया दिल सुकून वाली थी दिया अल्लाह फरमाए तो ए नफ्से मुतमइन्ना मा रब तो खा राजी आया तो मुखा राजी आ सचो सुभान अल्लाह फदखुली फी इबादी मुझे खास बानन में दाखिल थी वदखुली जन्नती ऐ जन्नत में दाखिल थी अदा जी करे असा नफ्से मुतमइन्ना कयो से बाजे नफ्स के मुतमइन कयो से सभी जिंदगी इबादत करे रब के राजी कदा सी तो असा जा बेड़ा पार थी दा समझो सुभान अल्लाह तो असा जा बेड़ा पार थी दा शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जेहिल साल उम्रे अजीज तो गुज़श्त मिजाजे तो अज़हाले तिफलीन गश्त समझो सुभान अल्लाह जो तो ए शादी तो जा 40 साल उम्र जा गुजरी विया अन्या 12 पमा न निकतो है 12 पवारे जहान का बाहर कौन आयो है 12 पवारे हाल का बाहर कौन आयो है बाकी कदे खुदा जी इबादत कदे अमा बाहवा अवसाखती तमीबा मसाला न परदा खती समूरी जिंदगी हवस नफसानी ख्वाहिश ऐ हिर्स जे गड लगो हिर्स जी मुआफ़क़त कई थई दमी बा मसाला न परदा खती का भी घड़ी भलाई सां कोन गुज़ारी थई का भी घड़ी भलाई में मशगूल कोन थियो आहे तोखे ख़बर कोन्हे का छा मकुन तकिया बर उमर ना पाएगा मुताशे मनज़बाज़ी रोज़गार इन बेपका जिंदगी ते भरवसो न कर समझो सुभान अल्लाह इन बेपका जिंदगी ते भरोसो न कर ये खुटी हुई दे ये फना जो जहान वा मुबाशे मनज़बाज़ी रोज़गार तोखे ख़बर ही कोन्हे त दुनिया जी जेका बाज़िया इन खां बेखौफ लगो पियो आहे बेखौफ न थी सुभाणे छा थींदो कंहिंखे का ख़बर कोन्हे पर जेको ही जहान जो चरखो हले थो जेको असांजे तक़दीर में लिखियल आहे कंहिंखे ख़बर कोन्हे का पर इहा शइ थियणी आहे इन जे करे ज़माने खां बेखौफ न थी ऐं ख़ुदा जी इबादत करे रब खे राज़ी कर त तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान मजीद में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा सुभान अल्लाह अल्लाह फरमायो ईमान वारो रब खे घणो याद कयो छा कयो
रब खे घणो याद कयो अल्लाह जी ज़ात बाबरकात जी तस्बीह बयान कयो सुबह हुजे चाहे शाम हुजे रब करीम जी ज़ात बाबरकात जो ज़िक्र कयो इहो ज़िक्र जेको दिलनि जो सुकून आहे इत्मीनान आहे अल्लाह ताला फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अल्लाह फरमायो खबरदार अल्लाह जे ज़िक्र में दिलनि जो सुकून आहे समझो सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान जेके वणे थो ॾाढा हथ मथे करे सुभान अल्लाह किसे कहाणी कोन्हे अल्लाह जो कुरान आहे जेको राहे हिदायत जेको सरापा हिदायत परहेज़गारनि जे लाइ आहे मुत्तक़िन जे लाइ आहे रब करीम जे प्यारनि बंदनि जे लाइ आहे तो असां अॼु हिते गॾु थिया आहियूं अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वलिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान अल्लाह फरमायो हिकिड़ा इन जान खे छॾे हलिया विया ॿिया हिते मौजूद आहिनि उहे छा था चवनि मुंहिंजा मौला असांजी त